IMF जे शर्तन ते कदम खया पिया वञनि। ही पाकिस्तान जी तारीख़ जो आख़िरी प्रोग्राम हुजणु घुरिजे। मईशत जी बेहतरी में इस्तकाम आणो आहे। ॾींहं राति कोशिश करे मुल्क खे ॾुखियाईनि मां कढंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। चयाईं मुल्क में वसीलनि जी खोट नाहे, रोज़गार जा मौक़ा पैदा करणु अवलियत आहे। राइट साइज़िंग ऐं डाउन साइज़िंग में घटिताई आणी पवंदी। समूरो ध्यानु आम माण्हू खे रिलीफ ॾियण ते आहे। मांग जी शरह होरिया घटिजे पई। सिंध जी ज़मीननि लाइ सिंध जे हिसे जो पाणी मिलंदो। असांजा आबाशी जा मनसूबा अॼु बि पुराणा ऐं मुद्दे ख़ारिज आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक जो क़ौमी असम्बली जे इजलास खे ख़िताब। चयाईं पंजाब में बंजर पियल ज़मीन पोखी लाइक़ बणाइण लाइ 8 लख एकड़ ज़मीन रखी आहे। उन रिथा लाइ 296 किलोमीटर डिघो वार ठाहियो वेंदो। ग्रीन मनसूबे ते 211 अरब रुपया लाॻत ईंदी। पीट ऐं पाणी जो नवंबे केसनि जे मिलिट्री कोर्ट ट्रायल में फौजी तहवील खां बचण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट सां राब्तो। दरख़्वास्त में घरू बचाव ऐं कानून पारियुनि वज़ारतनि जे सेक्रेटरी पंजाब पुलिस DG IFI खे दुर्बणाए पियो। पीट ऐं पाणी खे फौजी तहवील में ॾियण खां रोकियो वञे ऐं इन ॻाल्हि खे यकीनी बणायो वञे त अॻूणो वज़ीर आज़म सिविलियन अदालतनि में सिविलियन तहवील में रहे। दरख़्वास्त में सदा वफ़ाक़ी हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जे सोशल मीडिया जे इस्तेमाल ते पाबंदी लॻाए छॾी। एस्टेब्लिशमेंट डिवीज़न तरफ़ां जारी कयल ऑफिस मेमोरेंडम में चयो वियो आहे त सरकारी मुलाज़िम बग़ैर इजाज़त जे को बि सोशल मीडिया प्लेटफॉर्म इस्तेमाल नथा करे सघनि। सरकारी ॼाण ऐं दस्तावेज़ लीक थियण खां बचण लाइ इहो फ़ैसिलो कयो वियो आहे। हिदायतनि ते अमल न कंदड़ मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। पाक बेरिया में ॿिनि नवनि जंगी जहाज़नि जी बाक़ाइदा शमूलियत बचाव वारे दिहाड़े ते थींदी। ISPR मौसूफ़ PNS बाबर ऐं हुन जे हिक ई वक़्तु पाक बेरिया जे फ्लैट में शमूलियत थींदी। तुर्की में तैयार कयल जहाज़ PNS बाज़ाब्ता पाक बेरिया जो हिस्सो बणिजे थो। रोमानिया में तैयार कयल टियों ऑफशोर पेट्रोल वेसल PNS हुननि में पाक बेरिया में शामिल थींदो। 2888 टन वज़नी बाबर जहाज़ से वर्टिकल लॉन्च सिस्टम सां हवाई हदफ़ खे निशानो बणाए सघिजे थो। मिठी ऐं नंगर पार्कर समेत थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। थरनि जे मुखनि ते सराही पकड़ियल मौसमियात पारां हिकु भेरो ॿीहर कराची में ककर वसण जी अॻिती। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज चयो आहे त सुभाणे मानसून जूं हवाऊं हैदराबाद ताईं पहुचंदियूं। कराची में सुभाणे हल्की बरसात जो इम्कान आहे। बहराड़ी जे इलाइक़नि में तेज़ वसकारो पइजी सघे थो। मटियारी में गैर हाज़िर उस्तादनि समेत स्कूल जे 16 मुलाज़िमनि खे शोकास नोटिस जारी। डिप्टी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर 15 खां वधीक गर्ल्स ऐं बॉयज़ प्राइमरी स्कूलनि ते छापा हणी गैर उस्तादनि ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई। छापनि दौरान 8 मास्तराणियूं, 2 उस्ताद, 6 चौकीदार ऐं पटेवाला ड्यूटी तां गैर हाज़िर हुआ।
रुस्तम बसा हथियारबंद हथा ट्रक ड्राइवर रुजबान अगवा वॉर्सन जो इंडस हाईवे ते धरणो रोड ब्लॉक मुखी सुहेल आशारी जे पाले जो जमाहित हथियारबंदन हुर लुटपाट पुट के अगवा करे विया आहिनि। पंजाब पुलिस से 12 एहलकारनि जी शहादत खां पोइ सिंध पंजाब पुलिस रामती जे कचे पारे इलाइक़े में गॾियल ऑपरेशन जारी। बदनाम धाड़े सनूशर जे घर ते पुलिस चढ़ाई। पुलिस ॾोहारियुनि विच में फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ धाड़ेलनि पारां रॉकेट लॉन्चर फायर। चंबड़ तालके में दरियो गुजरण बावजूद बरसाती पानी निकाल थियो। मुख्तलिफ यूनियन काउंसिल जा केतराई कोठ पानी में बुधल हुजण करे रवासी सख्त रुखियन के मुंह ॾियण ते मजबूर। जाबुरन सबब बरसात मुतासिर रोडन ते खुलियल आसमान हेठ बे 11 मददगार वेठल। बरसाती पानी निकालण ते मच्छरन जो आसार वधी पियो। मलेरिया पकड़ण लगी। उस्मान चौहड़ी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो वसीफो न मिलण ऐं हथरादू तौर डिवाइसिस बंद करण खिलाफ हक़दार औरतुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। औरतुनि टंडवादम रोड ते धरणो खणी ट्रैफिक मुअतल करे छॾी। मुतासिर औरतुनि जो जमाहित रोज़ानो बिना वसीफ़े जी वापस रवानो कयो वञे थो। उहे सुबुह खां वेठल आहिनि पर डिवाइस बंद करण सबब रक़म नाहे मिली सघी। आला इख़्तियारू नोटिस वठी वसीफ़े जी रक़म ॾियारिनि। नव अमरोट में अगवा थियल आसिफ ब्रोही जी बाज़ाबी लाइ धरणो। मकवी जे वासन ऐं ब्रोही बिरादरी जे माण्हुनि नएपुल बस स्टॉप सखर लाड़काणू रोड ते एहतजाज कंदे रोड ब्लॉक कयो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मकवी जी बिना देर बाज़ाबी जो मुतालबो कयो वियो।